वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन से आगाज़ में ख़बर आवाज़ शुरू कई पिया गंबट में गंबट पर साकारी इल्ज़ाम हेठ नाटी हथा सस कतल थी आहे। बारो थाणे जद में अमीना खातून के फायरिंग करे कतल कयो पियो। जवाबदार इम्तियाज़ नारेचो के गिरफ्तार कयो वियो आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया गंबट में गंबट भर साकारी इल्ज़ाम हेठ नाटी हथा सस कतल थी आहे। बारो थाणे जद में अमीना खातून के फायरिंग करे कतल कयो वियो। पुलिस मौसिब जवाबदार इम्तियाज़ नारेचो के गिरफ्तार कयो वियो आहे। गंबट पर साकार इल्ज़ाम हेठ नाटी हथा सस कतल थी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया बारो थाणे जद में अमीना खातून के फायरिंग करे कतल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार इम्तियाज़ नारेचो के गिरफ्तार कयो आहे। गंबट पर साकार इल्ज़ाम हेठ नाटी हथा सस कतल थी आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया बहारो थाणे जद में अमीना खातून के फायरिंग करे कतल कयो वियो। पुलिस मौसिब जवाबदार इम्तियाज़ नारेचो के गिरफ्तार कयो वियो आहे। गंबट पर साकार इल्ज़ाम हेठ नाटी हथा सस कतल थी आहे। बहारो थाणे जद में अमीना खातून के फायरिंग करे कतल कयो वियो। पुलिस मौसिब जवाबदार के गिरफ्तार कयो वियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया गंबट भर साकार इल्ज़ाम हेठ नाटी हथा सस कतल थी आहे। बारो थाणे जद में अमीना खातून के फायरिंग करे कतल कयो वियो। तफ़सील मालूम कंदासीं गंबट मां मुमताज़ मेमण खां। जी मुमताज़ आगाह कजो। ॾिसो मारी मां तव्हांखे ॿुधायां त बहारो थाणे जी हद में कारे इल्ज़ाम सां जेको आहे जेका औरत आहे उनखे जेको आहे फायरिंग करे गोलियूं हणी कतल कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको ॼाटो आहे इम्तियाज़ नाले जो उन पारां जेको आहे पंहिंजी ससु खे जेको आहे बंदूक जा फायर करे उनखे कतल करे छॾियो। मां तव्हांखे ॿुधायां त SSP खेत्र तौहीदुर रहमान मेमण जेको आहे वाक़े जो जेको आहे नोटिस वरितो। बहारो पुलिस खे थोरी तौर जेको आहे जवाबदार खे गिरफ़्तार करण जो जेको आहे हुकुम ॾिनो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधायां त हुन हवाले सां जेको आहे SHO बहारो आहे मुस्लिम शेख हुन राब्तो करण दौरान ॿुधायो त जेको जवाबदार आहे इम्तियाज़ नाले जो उन पंहिंजी ससु खे जेको आहे कारे जी तोहमत हणी ऐं हुनखे कतल करे फरार थी रहियो हुयो। ऐं उनखे जेको आहे असां कमंद जे फ़सुल मां जेको आहे बंदूक समेत गिरफ़्तार कयो आहे। पुलिस जो चवणु त जेका मक़बूला औरत जो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम लाइ गंबट सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। जिते जेको आहे हुनजो पोस्टमार्टम मुकमल थियण बाद जेको आहे लाश वारसनि हवाले कयो आहे। ऐं पुलिस मूजिबि जेको आहे वाक़े जी जेका वधीक आहे उहा जांच जेको आहे जारी आहे। मां तव्हांखे ॿुधायां त जेको मक़बूला औरत जो लाश आहे उहो घर पहुचण में जेको आहे कोराम मची वियो आहे। जॾहिं त हिन वक़्तु ई जेको आहे वाक़े जो को बि केस वग़ैरह जेको आहे दाख़िल न थी सघे। महिरबानी आवाज़ जी मुमताज़ मेमण आगाह करण लाइ।